शागिर्दनि जी तालीम ऐं तरबियत लाइ कमु कंदड़ समाजी तंज़ीम निशात गर्ल्स विंग ज़िले बदीन पारां मीडिया में दिलचस्पी रखंदड़ शागिर्दनि जे कैरियर काउंसलिंग बाबति ख़ान साहब अब्दुर्रहमान लाइब्रेरी में हिकु ॾींहं जो तरबियती वर्कशॉप मुनक़द कयो वियो। अॼु जे दौर में डिजिटल मीडिया जी अहमियत मीडिया में कैरियर ठाहिण बाबति मुनक़द कयल तरबियती वर्कशॉप जी सदारत निशात गर्ल्स विंग जी मरकज़ी सदर सदब बख्तावर टालपुर कई। उन मौक़े ते मीडिया सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवान सहाफ़ी नसीर चन्ना शागिर्दनि खे डिजिटल मीडिया जी अहमियत इलेक्ट्रॉनिक प्रिंट ऐं सोशल मीडिया बाबति लेक्चर ॾिनो, जॾहिं त शागिर्दनि खे मीडिया में कैरियर ठाहिण बाबति पिणु तफ़सीली सम्झाणी पिणु ॾिनी। तरबियती वर्कशॉप में वॾे अंग में शागिर्दनि हिसो वरितो। जी त निशात गर्ल्स विंग वक़्त ब वक़्त गर्ल्स जी तालीम ऐं तरबियत ते कमु कंदी रही आहे ऐं हिन दफ़े बि इहा जॻह कैरियर काउंसलिंग कराई वई आहे त उन जो मेन मक़सदु इहो ई आहे त असांजूं गर्ल्स जेके आहिनि से मीडिया में अॻिते अचनि। निशात गर्ल्स विंग ज़िला बदीन तरफ़ां इम्पोर्टेंस ऑफ डिजिटल मीडिया ते कैरियर काउंसलिंग थी गुज़री। इलेक्ट्रिक मीडिया, सोशल मीडिया ऐं प्रिंट मीडिया जे हवाले सां तमामु बहितरीन नॉलेज ॾिनी, जंहिंमें असांखे आर्टिकल कीअं ठाहिजनि ऐं न्यूज़ कीअं ठाहिजे, इहे सभु शयूं असां कैरियर काउंसलिंग मां सिखियूं। निशात गर्ल्स विंग अहिड़ा इवेंट्स वक़्त ब वक़्त कराईंदी रहंदी आहे जंहिं मां निशात जी छोकिरियूं तमामु घणो फ़ाइदो वठनि थियूं ऐं इन्हनि फील्डनि में अॻिते वधनि थियूं। निशात गर्ल्स विंग डिस्ट्रिक्ट बदीन तरफ़ां ही कैरियर काउंसिल जो असां करायो आहे। इनमें जेको आहे टॉपिक आहे इम्पोर्टेंस ऑफ डिजिटल मीडिया इन टूडेज़ टाइम। हिन जा लेक्चर हुआ अदा नसीर चन्ना, जिन तमामु सुठे नमूने असांखे जेको आहे नॉलेज ॾिनी। सोशल मीडिया ते जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं जेको आहे प्रिंट मीडिया ते तमामु सुठी असांखे मतिलबु ॼाण मिली आहे ऐं हीउ जेको दौरु आहे सोशल मीडिया जो दौरु आहे। जेको असांजो लेक्चर थी गुज़रियो नाज़ शागिर्द तंज़ीम निशात गर्ल्स विंग ज़िला बदीन तरफ़ां इहो हुयो इम्पोर्टेंस ऑफ डिजिटल मीडिया इन टूडेज़ टाइम। त हिन लेक्चर जा जेके लेक्चरार हुआ उहे अदा नसीर चन्ना हुआ ऐं अदा असांखे तमामु बहितर नमूने में सोशल मीडिया जे बारे में ॿुधायो। असांखे ऐं पंहिंजे पर्सनली हिकिड़ो ॿुधाए सघां थी त हिन कैरियर काउंसिल में अचण खां पहिरीं मूंखे एतिरी नॉलेज कोन हुई, मूंखे ख़बर कोन हुई त सोशल मीडिया छा आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया छा आहे ऐं प्रिंट मीडिया छा आहे। हिन अॼु जेके लेक्चर अटेंड करण खां पोइ ऐं एतिरो प्राउडली चई सघां थी त आउं बिल्कुलु अगरि कमु करणु चाहियां, अगरि आउं हिते अचणु चाहियां त अची सघां थी, इंशाल्लाह अची सघां थी। छो जो अदा जो जेको लेक्चर हुयो तमामु बहितरीन हुयो ऐं पूरो जेको मीनिंगफुल हुयो ऐं असांखे एतिरी नॉलेज मिली जेतिरी मूंखे पहिरीं कोन हुई। इन हवाले सां अदा असांखे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अलॻि अलॻि ॿुधायो। जिन असांखे तमामु सुठो ॿुधायो मीडिया जे बारे में, डिजिटल मीडिया जे बारे में, प्रिंटेड मीडिया जे बारे में। ऐं मतिलबु हींअर खां अॻु में अॼु खां माना अॻु में त एतिरी असांखे ॼाण ई कोन हुई मीडिया जे बारे में। ऐं असांजो निशात गर्ल्स विंग जी जेको सो इहा ई आहे कोशिशि त जीअं हर जेको सो मैदान में असांजूं गर्ल्स एक्टिव आहिनि तीअं ई सोशल मीडिया जे हिसाब सां, डिजिटल मीडिया जे हिसाब सां बि असां गर्ल्स खे एक्टिव थियणो आहे। निशा लाइब्रेरी ते हिकु कैरियर काउंसलिंग करायो वियो जेको डिस्ट्रिक्ट ज़िला बदीन तरफ़ां करायो वियो, जेको सोशल मीडिया ऐं प्रिंट मीडिया जे हिसाब सां जेको लेक्चर ॾिनो अदा, जेको तमामु बहितरीन लेक्चर हो ऐं हिन मां जेका असांखे तमामु घणी ॼाण मिली ऐं हिन में ख़ासि करे मुंहिंजो पहिरीं जेको इंट्रस्ट हो जेको इन मां असांखे एॾी ॼाण मिली ऐं इंशाल्लाह असां हिन में कंदासीं। निशात गर्ल्स विंग ज़िला बदीन तरफ़ां थींदड़ अॼोको वर्कशॉप बउनवान डिजिटल मीडिया जी इम्पोर्टेंस तमामु बहितरीन प्रोग्राम थी गुज़रियो। अॼु जो दौरु मीडिया जो दौरु आहे जंहिंमें डिजिटल मीडिया, सोशल मीडिया जो उरूज आहे। त असांजे स्टूडेंट्स खे बि घुरिजे त इन में जेको पंहिंजो कैरियर ठाहिनि ऐं इन हवाले सां अॼु असांखे तमामु बहितरीन नॉलेज मिली त वक़्ताइती ख़बर जेका वज़नाइती ख़बर उहा कीअं ठाहिजे ऐं कहिड़ी तरह सां आर्टिकल लिखजनि। इन हवाले सां अॼु असांखे अदा नसीर चन्ना इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया जे हवाले सां तमामु बहितरीन नमूने सां ब्रीफ कयो। निशात गर्ल्स विंग हमेशह वक़्त ब वक़्त न्याणियुनि जी जेका आहे स्टूडेंट्स जी एजुकेशन जे लाइ ऐं उन्हनि जी जेका तरबियत जे लाइ वक़्त ब वक़्त अहिड़ा कैरियर काउंसलिंग कराईंदी रही आहे, अहिड़ा वर्कशॉप मुनक़द कराईंदी रही आहे जंहिंमें उन्हनि खे लीडरशिप, मैनेजमेंट ऐं डिसीशन मेकिंग ऐं उन खां अलावा उन्हनि जे कैरियर जे हवाले सां बि उन्हनि खे नॉलेज ॾिनी वञे थी। दरगाह अली अलवारी शरीफ़ जा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिन हमेशह
न्याणियुनि जी तालीम उन जी तरबियत जो ताक़ीद करणु फरमाइनि था ऐं पाण चाहिनि था त असांजूं न्याणियूं आला तालीमी याफ़्ता हुजनि। अॼु जो जेको हीउ वर्कशॉप आहे उहो बि इन जी हिकु तरबियत जी हिकु कड़ी आहे त मीडिया जो जेको दौरु आहे असां चाहियूं था त असांजूं जेके स्टूडेंट्स आहिनि उहे बि मीडिया में पंहिंजो कैरियर ठाहिनि ऐं अॻिते अचनि। उन मौक़े ते मर्कज़ सदर सदब बख्तावर टालपुर चयो त निशात गर्ल्स विंग सदाईं शागिर्दनि जी तालीम ऐं तरबियत ते ध्यानु ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुनफ़रद सेमिनार, मालूमाती वर्कशॉप ऐं ज़बरदस्त तरबियती कैंपूं लॻाईंदियूं रहियूं आहियूं त जीअं असांजूं शागिर्दियाणियूं पंहिंजी पंहिंजी फील्ड में कामयाबी माणे अॻिते वधनि। संदन वधीक चवणु हो त अॼोको वर्कशॉप पिणु मीडिया सां दिलचस्पी रखंदड़ शागिर्दियाणियुनि लाइ आहे जिन खे मीडिया में कैरियर ठाहिण बाबति मुकमल ॼाण ॾिनी वई आहे।